हाजी साहब लाइ तारीफ़ लाइ मां चयो आयो हाजी साहब लाइ चए माको न मां चयो तव्हां न हाजी ईंदा न पोइ वरी एड्रेस माको वरितईं कागज़ खणी आयो ॻोठ एड्रेस सभु वठी करे चए बसि हाणे टेलीफोन न हो कुझु कोन होता पोइ हाजी साहब खे ॿुधाए चए महिरबानी करे हेॾी शादी ते ज़रूरु वञे पोइ हाजी साहब आयो से उन ज़माने में हाजी साहब हिकु मौलूद चई सफ़ा कंहिंखे लिफ्ट ई न करे साम्हूं वेठो आहे माना हिकु ॿ मौलूद माना मुझे तो शादी ते 11 मौलूद चे सही ये पेरो ऐसा चित्ता थी गयो सब वो माई दिल में आद के मा जमा के पेरो जे पुट थींदो इमदादुल्लाह रब्बुल इशान ऐ इए के अल्हम्दुलिल्लाह और हाने खिदमत में बैतुल्लाह में तवाफ को कराए खिदमत करे तो हाजी साहब यो मुझे पुट जे इमदादुल्लाह नाम थस उते रहे तो ई काम थी वो त दार तो मिले बंदा दा भलो गेन थस हाजी साहब नो इंतस सर कुदरती मोहब्बत है हाँ जी बस अल्लाह को दुआ है अल्लाह अब्दुल हफीज में तो अब्दुल हफीज मिस्किन साथी एडो खुश थी दो तहां सा एडो मां चाह तो हेलो ताजी थे हां हकीकत या तहां जगह गाल दोरी न लगी त पटनी हफ्तो मुखे दियो भाई साहब ओन खाती तो घुमदा फिरदा ने छोदा मां तो जरूर दे पास ता वठियल न त का अहमियत वाली जाय रे ये तो ना तो खेल तो मुझे गाल थी सर ये ऐसा तो ग्राम ही तो मजा से मां ग्राम हाजी साहब बार-बार चवंदो न कि पो माना सजो अव्वल को आखिर को बदलनो मां चाहे नक्शोड़ो पेश करनो मां ग्राम अब्दुल हफीज पोइ वारी घणी ता वारी ॻाल्हि घणी कंदो पो छा थियो पो छा थियो आजकल जी इन्हीं में दोस्ती बड़ी दुखी है ना दोस्ती चाहे वाली दुखी है ॾाढी